दोस्तों शाहिद खुसरो वर्क यूट्यूब चैनल में सभी दोस्तों के भलीकार। छा अकबर खान हाणे कोमल के चाकर खान का छड़ाइण में कामयाब थींदो या चाकर खान उन सां निकाह करे वेही रहंदो ऐं चाकर खान जे घर में ॿिन्ही मायूं चाकर खान जो पाण में विढ़दियूं। साम जो कहिड़ो किरदारु हूंदो, अकबर खान कोमल के कीअं छॾाईंदो, छा थींदो छा न थींदो, सॼी कहानी ॿुधायूं था हिन नंढड़े वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाहिद खुसरो वर्क के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तों पहिरियों त तव्हां ॾिठो अकबर खान प्यार सां सम्झायो चाकर खान खे छोकिरी वापसि कर कोमल खे, लेकिन चाकर खान मना करे छॾियो, मां ईअं कॾहिं कान कंदुसि, हाणे तोखां हिसाब पंहिंजा वठंदुसि। जंहिं में अकबर खान फ़िलहालु त मोटी वियो ऐं वार्निंग ॾेई वियो त हाणे तयारी कर त हाणे तुंहिंजी तरफ़ हिकु वॾो तूफ़ान अचण वारो आहे जंहिंजो मुक़ाबिलो तूं कोन करे सघंदे। ऐं अकबर खान पंहिंजी तयारी कंदो ऐं चाकर खान जे ॻोठ जे मथां या चाकर खान तां हमिलो करण जी कोशिशि कंदो। हाणे चाकर खान वॾी हिकु तरीक़े सां सांवल खे बि पाण सां मिलाईंदो, ॻोठ वारनि खे बि मिलाईंदो ऐं अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिठो त हैदर बि चए थो त मुंहिंजी घर जो मसइलो आहे, सिकू शादी न करे सोणी सां मां कयां। अहिड़े हिसाब सां कहाणी ज़बरदस्त अचण वारे एपिसोडनि में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदी। वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब ऐं सुठो कॉमेंट ज़रूरु कंदा।